दोस्तो असांखे जेके ॾिसण वारा माण्हू, असांखे जेके प्यार ॾियण वारा माण्हू, असांजा मोहबत करण वारा माण्हू, असांखे जेके शेयर ॾियण वारा माण्हू, शेयर करण वारा ॾाढा प्यारा, उन्हनि खे असां पंहिंजो प्यार भरो सलाम कयूं। लाइक करण वारा ऐं असांखे उहे माण्हू जंहिंखे वीडियो पसंदि ईंदी आहे या न ईंदी आहे पोइ बि लाइक ॾींदा आहिनि। उहे महिरबानी उन्हनि जी। ऐं जेके न बि ॾींदा आहिनि, जेके ॾिसी वेंदा आहिनि उन्हनि उहे वॾा प्यारा, जेके न ॾिसंदा आहिनि उन्हनि खे भला साईं ख़ुशि करे, जेके ॾिसी करे वणी करे वीडियो खे लाइक न कंदा आहिनि उन्हनि खे बि अला साईं ख़ुशि करे। ऐं प्यारा बि आहिनि ॾाढा प्यारा बि आहिनि। छाजे करे लाइक न आहिनि कंदा असां हिकु यार वीडियो कॾहिं कॾहिं असां माना हर रोज़ु अक्सर अमूमन तव्हां जेको ॾिठो हूंदो त असां जेकी वीडियोस हूंदियूं आहिनि उहे कॉमेडी सां रिलेटेड हूंदियूं आहिनि, पर कॾहिं कॾहिं वरी सैडनेस बि हूंदी आहे। सैडनेस हूंदी आहे। अॼु असां ॾुख में आहियूं, ॾुख तमामु घणो आहे। हा मायूसी ॾुख वारियूं ॾुखारी वीडियो मायूसी वारी। असां इहो सम्झूं था त जेको आहे सो सैडनेस इज़ अ ह्यूमन नेचर। ऐं जेको आहे सो मां माना हिकिड़ी ॻाल्हि ऑब्ज़र्व कई आहे, तव्हां सां शेयर थो करणु चाहियां। हिन भाइरनि खे मां ॿुधायां, मूंखे यार इहा ॻाल्हि जेको आहे सो न मूंखे दिलि में वॾो मां ऑब्ज़र्व कई आहे वॾो। हिकु असां हिकिड़ा एॾा वॾा आर्टिस्ट आहियूं कोन, हिकिड़ा नंढा आर्टिस्ट आहियूं। भई मिडिल क्लास फैमिली सां ताउन आहे असांजो, तालुक आहे असांजो। चवंदा त असां एलिट क्लास तावन करे न, असां इहो नथा नथा चाहियूं, न असां इहो नथा चाहियूं, इहे नथा चाहियूं। असां इहो था चाहियूं असांजे जेके सिंध में मिडिल क्लास फैमिली आहे, फैमिलीज़ रहनि थियूं मिडिल क्लास। बैटरी ब्लो थी थिए हिनजी। ऐं माना ईअं आहे सीन त जेको आहे सो बैटरी अॼु साथ नथी ॾिए। छो त अक्सर करे असां फेल्यूर रहियो। पहिरियां त माना असांखे सम्झ में न पियो अचे त छा चवणो आहे, हींअर बैटरी वञे पती सम्झ में आयो आहे त सभु कुझु वञे पतो। दैट्स अ ह्यूमन नेचर। ह्यूमन नेचर, कैमरा नेचर आहे हींअर त। इहा कैमरा नेचर आहे। असां चवणु पिया चाहियूं दिस इज़ आवर नसीब नेचर। मां यार अक्सर करे माना हिकिड़ी ॻाल्हि ऑब्ज़र्व कई आहे, जॾहिं असांजा जेके पेरेंट्स हूंदा आहिनि ख़ासि तौर मिडिल क्लास वारा, उन्हनि खे माना कुझु अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि ईंदा जीअं कंपेयर टू। मां उमेद थो कयां तव्हांजी ॻाल्हि ज़रूरु सम्झ में ईंदी। जीअं हू काॾे वेंदा आहिनि ॿार, मां लेट सपोज़ अला हाफ़िज़ था कनि, हो हुनखे चवंदा आहिनि आई रियली मिस यू, या हुननि खे या उहे इवन हुन जा जेके औलाद बि ईंदा आहिनि उहे पढ़ी करे चवंदा आहिनि माई मॉम सेड मी दैट इफ यू वांट टू स्ट्रगल इन योर लाइफ दैट यू हैव टू डू these kind of mistakes in your life in order to become successful.